दोस्तनि जी मां जो फरमाइश पूरी थो कयां। मां चाहियां त हिते वार बि लॻाए सघां थो, पर हाणे हिन उमिरि में वार लॻाइण त सम्झ त शैम आहे। एतिरी शोहरत मूंखे इन 18-20 साल में न मिली जेतिरी 2 सालनि में मूंखे सोशल मीडिया में शोहरत मिली आहे। छा त ज़मानो हुयो। ज़िंदगी ॾाढी ॾुखी थी प्यारा, ॾाढी ज़ालिम थी। प्यारा प्यारी छा कंदी हूंदी? प्यारी हींअर त 10 ॿारनि जी मां हूंदी। यूट्यूब ते असां जेके स्टोरीज़ बि ठाहियूं था उन्हनि खे उन्हनि जो पंहिंजो ज़मानो यादि ॾियारियूं था त 3 साल अॻु में तव्हां PTV या TV ते या स्क्रीन ते छा ॾिसंदा हुयो, उहो असां रिपीट था कयूं पिया। प्यारा तूं हिते मंदू सखरान जा गानो थो ॿुधी, प्यारी के ॿिए सां प्यार थी करे। हाणे मूंखे घणो परेशान न कजांइ, मां ॿुधायां थो। हा बाक़ी जेको सलीम जो जेको अंदाज़ो आहे टिकटॉक, उहो असां को टपा गाना या नाच गाना नथा कयूं पिया। असां हिकिड़ो मैसेज ॾियूं था पिया त 3 साल अॻु में TV छा हुई ऐं अॼु TV छा आहे। हाणे ॿुधाई असांजा दोस्त आहिनि, हिकिड़ो एजाज़ बरोड़ो साहिबु, मोस्ट सीनियर आर्टिस्ट आहिनि, ऐं असलम भुट्टो साहिबु। हीअ हिन जी उमिरि टिकटॉक करण जी, तव्हां ॿुधायो। हाणे भुट्टो साहिबु वरी जो नाराज़ थो थिए, यार तूं जेलसी थो थी, त इहो हाणे जेलसी आहे त आई एम राइट। मतिलबु हिकिड़े जुमिले में ॿुधायो त हिननि खे टिकटॉक ठाहिणु खपे या न? आई डोंट एग्री। वाह। एक्चुअली सलीम बलोच साहब ज़हनी तौर ते बि पढ़ो थी वियो आहे, असां पढ़ा कोन थिया आहियूं। ऐं शोबिस में का एज न हूंदी आहे कंहिं बि कैरेक्टर करण जी। इहो हिकिड़ो इम्पॉर्टेंट हिकिड़ो इशू आहे जेको मां सलीम बलोच खे रेफर थो कयां, त हीअ ज़हनी तौर ते बि पढ़ो थी वियो आहे ऐं फिज़िकली बि पढ़ो थी वियो आहे। सलीम जान जेको आहे उहो टिकटॉक नथो ठाहे सघे या? असल में छा आहे, जो टोपी लाए थो त गोरीलो थो लॻे पियो। हाणे गोरीले खे भला माण्हू ॾिसंदा, केरु ॾिसण ई पसंदि न कंदो। ऐं पहिरीं ॻाल्हि उहो सोचींदा त हीउ जेको आहे गिदरो, इहो गिदरो असां कॾहिं किथे ॾिठो आहे। हिन दोस्तनि जी मां जो फरमाइश पूरी थो कयां। मां चाहियां त हिते वार बि लॻाए सघां थो, पर हाणे हिन उमिरि में वार लॻाइण त सम्झ त शैम आहे। गंजो 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 गंजो